अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार आहियां रोशनी मेमण ऐं मां आहियां ज़ुबैर खोड़ो। नाज़रीन, बुलेटिन जी शुरुआत कंदासीं न अहम ख़बर सां। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जे दौरे जो मक़सदु वापारी लाॻापा वधाइणु आहे। जी नाज़रीन, सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी दोस्त मुल्कनि सां पुराणनि लाॻापनि खे बहाल करे रहियो आहे। संदसि इहो चवणु आहे त इमरान जी नाअहली सबबि दोस्त मुल्कनि में ग़लतफ़हमियूं पैदा थियूं, जिन खे ख़तमु करणो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त इमरान जी नाअहली सबबि पाकिस्तान दुनिया में अकेलो थी वियो हो। इहो बि चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जो विज़न आहे त इमदाद न पर वापार घुर्जे। बिल्कुलु नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अवांखे ॿुधायूं पिया सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जे दौरे जो मक़सदु वापारी लाॻापा वधाइणु आहे। संदसि इहो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी दोस्त मुल्कनि सां पुराणनि लाॻापनि खे बहाल करे रहियो आहे। जी नाज़रीन, सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त इमरान जी नाअहली सबबि दोस्त मुल्कनि में ग़लतफ़हमियूं पैदा थियूं, जिन खे ख़तमु करणो आहे। इमरान जी नाअहली सबबि पाकिस्तान दुनिया में अकेलो थी वियो हो। सूबाई वज़ीर चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जो विज़न आहे त इमदाद न पर वापार घुर्जे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जे दौरे जो मक़सदु वापारी लाॻापा वधाइणु आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमण जो अहिड़ो चवणु आहे। संदसि इहो बि चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी दोस्त मुल्कनि सां पुराणनि लाॻापनि खे बहाल करे रहियो आहे। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त इमरान जी नाअहली सबबि दोस्त मुल्कनि में ग़लतफ़हमियूं पैदा थियूं, जिन खे ख़तमु करणो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त इमरान जी नाअहली सबबि पाकिस्तान दुनिया में अकेलो थी वियो हो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो विज़न आहे त इमदाद न पर वापार घुर्जे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जे दौरे जो मक़सदु वापारी लाॻापा वधाइणु आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी दोस्त मुल्कनि सां पुराणनि लाॻापनि खे बहाल करे रहियो आहे।